समाजी माण्हू आहियां। एसपी साहब दादूअ जे मीटिंग कई, तूं जा SHR DSP घुराया आहीं, SHR DSP घुराया आहीं कि मंशा जेको हलाईंदो ज़िमेदार पाण आहे। असां ईअं चवणु चाहियूं था कि SHR DSP कोच कोन कयो। मेयर जे राधण मेयर थड़ीअ में मंशा छाप जो बालिशाह हिते सरियाम मंशा थी हले, वखरनि वांगुरु थी हले। की बि माना SP जी माना नोटिस ॻाल्हि ते कोन अमल कयो आहे, माना SP जी ॻाल्हि ते कीअं अमल न कयो आहे। मंशा थी हले, हीरोइन थी हले, चर्च थो हले, शराब थो हले। हाणे मूंखे दाबो था ॾियनि उतां जा मेयर जा, राधण जा, थड़ी जा दाबो था ॾियनि, छाप जे जा इतिजाज कंदे तोसां विढ़ंदासीं। मंशा प्रोसी SHO वॾो मुंशी SP आयो आहे, जेके SHR कंहिंखे बि कोन मटायो अथई, न SHR मटाया अथई, न अचनि मुंशी अचनि, सूबेदार नवां अचनि, DSP नओं अचे। ॾिसूं मुंहिंजो इरादो आहे जिदोजहद मुंहिंजी जाम रहंदी। मां DIG वटि बैनर खणी मां विहंदुमि, दादू वटि बैनर खणी मां विहंदुमि। मुंहिंजो इहो ई ऐलान आहे, मुंहिंजी जिदोजहद जारी रहंदी। मां DIG खे चवां थो, IG सिंध खे चवां थो, नओं नसुल कबाब आहे, हीरोइन थो पिए, चर्च थो पिए, हीरोइन थो आइस थो पिए, मेन सोपारी थो पियो, काफ़ी माण्हू चरियाची आहे, मोगाची आहे। मां चवां थो नओं नसुल खे तबाह आहे, सुहिणा सेब था खरी विया, हीरोइन था पियनि, आइस था पियनि। IG खे चवंदा, DIG खे चवंदा, SHR हर SHO दादू लेवल ते मटाए, मुंशी वॾा मुंशी नंढा मुंशी मटाइनि। उहे पुराणा माण्हू उन हितां जा रहंदड़ आहिनि, उहे ई पैसा था वठनि। इहे ई नओं नसुल खे तबाह करण जी कोशिशि कयां थो। SP नए खे चवां थो, मुंहिंजो ग़रीब आहिनि, मां चयो नए SHN खे मटाए, मुंहिंजो इहो ई इंसाफ़ु करे।